हिकिड़े शख़्स शादी कई, उनजी ज़ाल खे चंद सालनि खां पोइ इहो अहसासु जाॻियो त मां पंहिंजे मुड़ुस खे आज़मायां त सही त मुंहिंजे विछण खां पोइ उनजो रिएक्शन छा थो थी सघे। वॾो सच इहो आहे त ज़ाल खे हर बार एतबार ॾियारणो पवंदो आहे त मुंहिंजी तोसां एतिरी मुहबत आहे। उन घरवारीअ छा कयो, हिकु पेन पन्नो खणी उन ते सॼो अहवालु लिखियो त मां तोखां बेज़ार थी चुकी आहियां, मां वञा थी पंहिंजे पेके। इहो पन्नो खणी टेबल ते रखी घर जे परदे जे पोयां उहा लिकी बीठी। हुनजो मुड़ुस जो आयो, डायरेक्ट अची ॾिठो त पन्नो पियो आहे। हुन कुझु पढ़ियो ऐं पने ते कुझु हुन लिखियो। रिसीवर खणी कंहिंखे कॉल कई, वॾो टहक ॾेई चयईं त अॼु मुंहिंजी जान छुटी पई, चरी हली वई पंहिंजे घर, मां आज़ादु आहियां, तूं बि निकिरी आहे साम्हूं पार्क में। हुनजो मुड़ुस बि ॿाहिरि तकिड़ो तकिड़ो हलंदो वियो। घरवारी अची ॾिठो पने ते त मुंहिंजे मुड़ुस छा लिखियो। उन ते लिखियलु हुयो त तुंहिंजा पेर जेके आहिनि त परदे जे हेठां ज़ाहिर आहिनि, चांहि पचाए त मां ॿाहिरां बिस्किट वठी मोटी थो अचां। पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो।